इन धरती ते सिर्फ 3 शहर ते जेड़े जो बुनियाद बदल आए। एक जमीन ॿियो और टियों दौलत। ही नोट मां उन इंस्पेक्टर जे मथां गौर थो कयां। मां मुक़द्दर जो सिकंदर आहियां। बुधाए सचवी शहबाज खान बुधाए तुझो कानून मुझे भाउ जे कातिलनि खे अॼु ताईं भाई जे फंदे ते छोड़ चाढ़े सघियो आहे। पर जे मुझे वस में हुजे तो मां तुझे जिस्म जूं छेटियूं करे छॾियां। ऐं उनी रत में तू कोता खाई मरीद। बकवास बंद कर जानी। शायद जे मरण खां पोइ ॿीहर पैदा करे न सघंदो। वञो वञो वञो। जो हर तरफ वतन परस्त इंसान बाह जे मच में टच कंदे नजर अचे। न हिन बुलबुली ते गोली ज़ाया न कजां। बादल
इबरत एक्सप्रेस में अहिड़ो त बम जो धमाको थींदो जंहिंजे ॿुधण सां इंतज़ामिया पंहिंजा होश हवास विञाए वेहंदी। बॉस अवां जे हुकुम मुताबिक शहर जे चारों तरफ़ अंधाधुंध फेरिंग थींदी ऐं मूंखे यकीन आहे सवन जी तादाद में बेगुनाह माण्हुनि जो रत वहंदो। बॉस अवां जे ऑर्डर मुताबिक बाक़ी बचल माण्हू सुभाणे सुबुह जो हड़तालूं कंदा ऐं उन्हनि जी अॻुवाणी मां पाण कंदुसि। गुड, वेरी गुड। शेर खान ने जुर्म जी दुनिया जो बाप आहे जंहिंखे दुनिया जी का ताक़त ही ठाहे नथी सघे ऐं हिकु ॾींहुं हिन मुल्क जो कानून शेर खान जो गुलाम बणिजी वेंदो छो त शेर खान जुर्म खे अवाम जो रत पीआरे पीआरे जवान कयो आहे। हिन धरती ते सिर्फ़ टिन शयुनि ते जहिड़े जो बुनियाद बदल आहे, हिकु ज़मीन, ॿियो औरत, टियों दौलत। असां दौलत गॾु करण जे लाइ हितां जी ग़रीब ऐं अबोझ अवाम ते ज़ुल्म करे हुननि खे तड़पाईंदा आहियूं ऐं हुकूमत खे हिसाईंदा आहियूं। असां पंहिंजे फ़ाइदे ख़ातिर वाट वेंदड़ बेगुनाह माण्हुनि जे मथां गोलियुनि जी बरसात करे हुननि खे मारींदा आहियूं।
जमादार चटा वे पजी वटा ए ना ऑफिसर नहीं चई जजन ईंदा याने जदे अचन जो पंजी किस्मत के जमादार जमादारी जाए ते हते फूल हो जनी आ फूल जमादार चटो निकरिया गिटिया मा सलाम या ट्रकड़ा हो जन गलत तो तू भाई थाने ते अचण लख लख मुबारक हो जाए नहीं तांगे पर साईं एक गाल चवां सलाह दे तो सां सुठी जे ना इन कुर्सी ते वेणो थव त अमन ऐं शांति में वेठा जो पाण बि माल खाओ ऐं जमादार चटे खे वेठा खरायो शट अप यस सर सर ज़बान चम जी कान कम जी मूंखे शेर खान इबादत जो फाइल घुर्जे साईं मूंखे ख़बर हुई त हिते जेको ऑफिसर ईंदो आहे पहिरियां अची हिन फाइल जी पुछा कंदो आहे हुनजे करे सुहिणे नमूने साम्हूं हिन फाइल खे सजाए रखियो आहे सर फाइल खे त सजाए रखियो अथई पर तो पंहिंजे वर्दीअ जी हालत ॾिठी आहे साईं टोपीअ खे ॾिनम अध वर्दी इस्त्री करे पोइ त लाइट हली वई साईं तर तकड़ में ही पुराणी वर्दी पाए आयासीं मिड़ी कम खे हलाइणो आहे गाॾे खे गिरणो आहे साईं शट अप आईंदे मां वर्दी सुठी ॾिसां सम्झी इंशाल्लाह आईंदा तव्हांखे कोन ॾींदासीं शिकायत जो मौक़ो सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चवन हां उहो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सुई अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु हू थके त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी अथव कपड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी था ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई न वठ न लालू खां पैसा त वठी था न दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोमारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 313156262 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा सही आहे पाण वठी अची जाए सुभाणे मां वठी थो अचां पहिरियां मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी
सब रास्ता बंद थी चुका है। पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर गिरफ्तार कयो हुनखे। बादल ॿुधाए त बम किथे रखियो अथई? छो त मासूम जाननि जो सवाल आहे ऐं हा उन सां गॾु तुंहिंजी जान बि वञी सघे थी। मूंखे पंहिंजी जान जी परवाह कान्हे का। बम ॿुधाइण जे लाइ कोन रखियो अथऊं। जेकॾहिं तोखे मासूम ॿारनि जो एतिरो ख़्यालु आहे त 120 सेकंड अथई। उन में जेकॾहिं बम खे ॻोल्हे सघीं थो त ॻोल्ह यानी बम। छो त मां आहियां बंदो पर आहियां कंदो। राजा कर खबर बादल पंहिंजी मंजिल ताईं पहुतो या न? बॉस लगे तो बादल बमन समेत पंहिंजी मंजिल ताईं पहुची चुको हूंदो। बॉस बादल बमन समेत गिरफ्तार थी वियो आहे। बॉस जेकॾहिं बादल ज़बान खोली त लॻे थो असां कबर में दफ़न थी ईंदासीं। पत्थर पानी थी सघनि था, ज़मीन ऐं आसमान पाण में मिली सघनि था, पर बादल शेर आहे जंहिंजी ज़बान को बि कानून जो कामूरो खोले नथो सघे। छो त बादल जे जिस्म में शेर खान जो नमक पियल आहे, जेको बादल खे कॾहिं बि जुर्म सां गद्दारी करण न ॾींदो। बस बादल कहिड़ी हालत में जेल में आज़ाद थियण खपे। छो त इंस्पेक्टर शायद बादल खे कंहिं बि सूरत में ज़िंदा न छॾींदो। तूं शायद नथो ॼाणी त आज़ाद शींहं खे जॾहिं पिंजरे में क़ैद कबो आहे त हू पहिरें खां वधीक जोशीलो ऐं ज़हरीलो बणिजी वेंदो आहे। मां शेर खान पियो ॻाल्हायां। अर्ज़ु इहो आहे त नाले बादल माण्हू
जेल में आजाद करणो आहे। जी 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 ओके, तव्हांजो थोरो ज़रूर लाइबो। बॉस लगे थो तो बादल जरूर जेल में आजाद थींदो। शेर खान जी जिंदगी में जुर्म जो को बि जानबाज़ जेल में नथो रही सघे। बॉस अज हिन मुल्क जो नामे वारो मशहूर स्मगलर डॉक्टर अंसारी अवां सां मिलण थो चाहे। वञो तव्हां डॉक्टर अंसारी खे एतिरे त सख़्त पेरे में वठी अचो जो हुन जा वेठल मलाक बि हुनखे ॾिसी न सघनि। हेलो मिस्टर शाहिद, तव्हांखे अवां जे लाइ मैसेज आहे त अॼु सिटी पार्क में बम धमाको थी। छा तव्हां केरु पिया ॻाल्हायो? हेलो हेलो छा कयां सोना साईं, अवां खे ॾिसण सां ई होश गुम थी विया आहिनि। तूं तव्हांजो मतिलबु न सम्झी। केरु आहीं तूं? मां कानून जी वफ़ादार ऐं तो जहिड़े बहादुर ऑफिसर जी परस्तार आहियां। ठीकु आहे, पर मूंखे इतला मिलियो आहे त हिते बम जो धमाको थियण वारो आहे। छो न, जॾहिं ॿ दिलियूं पाण में टकराइबियूं त धमाको न थींदो त ॿियो छा थींदो? शट अप। मां तोखे कानून सां मज़ाक करण जे जुर्म में गिरफ़्तार करे सघां थो। हाय, असांजा अहिड़ा नसीब काथे जो तूं पंहिंजे मोहबत जी हथकड़ी पाराए दिल जी काल कोठड़ी में कैद करी। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थांवनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ में ख़ुदकुशी करे छॾिया साहब
हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं आणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 वाह वाह जो कम की काश इहो इंस्पेक्टर शायद मां हुजां त हाणे असांखे अहिड़ा बिटा बिटा भाकुड़ आया जो वती सॼी उमिरि विफलंदी भला इहो ॿुधा इहो प्यार मूंसां कॾहिं कंदी प्यार प्यार त इंसाननि सां कबो आहे छो मां को गॾु आहियां छा गॾनि खे सिंग हुजे न त साफ़ ज़ाहिर अचनि हलवा इहो बि नथी सहे ॿियनि सां राज़ी बाक़ी ढोलण फ़कीर सां चांडो चङो हल हाणे गॾु वेलकम डॉक्टर अंसारी वेलकम तव्हांखे हिते अचण में का तकलीफ़ त न आई तव्हांजा जानबाज़ गोरिल्ला गॾु हुजनि ऐं मां मंज़िल ताईं न पहुचां इहो त थी नथो सघे तव्हांजी महिरबानी डॉक्टर अंसारी साहब मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त तव्हां जहिड़ा वतन दुश्मन मुंहिंजा दोस्त आहे इहो अव्हांजी महिनतुनि जो सिलो आहे जेके हथियार तव्हां असांखे स्मगलिंग करे मोकिलियो था उन्हनि हथियारनि सां असां ग़रीब अवाम जो रखियो आहे ऐं हुकूमत खे कमज़ोर कंदा आहियूं अचो डॉक्टर अंसारी अचो जल्दी बुधा जो रक्त पीवींदस मुझे रक्त में जहर समायल थे फिर भी तुम मरी नहीं थे
जन सोपान ना सजी करी हां एडा मोटा खाया ये वक्त वियो नाए वट सोपारी खा ए सच्ची गाल कर साईं मुता की केतरा दफा जलियो आहे त बादल के मारण में को फायदो ना है उनके मारे मारे हरू भरू पंजे हथन में जिपू न विदो उनके जेतो माइंदा अना अगते निकरंदो बकवास बंद कर। यस सर। हेलो जी सर। पर सर बादल एक खतरनाक वहशी दहशतगर्द आहे। उनजे जिस्म ते केतिरनि माण्हुनि जे रत जा दाग आहे। सर बादल देश जो दुश्मन आहे, कानून जो दुश्मन आहे सर। तू कौम जो दुश्मन आहे, बल्कि इन मुल्क जे मुकम्मल अवाम जो दुश्मन आहे सर। बादल हिन धरतीअ ते नासूर बराबर आहे सर। पर सर बादल उन्हनि बमन समेत गिरफ्तार थियो आहे जैसा वो मासूम माण्हुनि जूं जानियूं जलाइण पियो चाहे। पर सर जी सर जेको हुकुम सर। जमादार बादल के इलाका में बाहर कढी अच। न साईं न एवरे बाज तब के बादल के दत्तर जे मार जेड़ा बादल वार तो तफा धूड़ा धूड़ करे चली तो हर तरफ नाश ही नाश होता हर तरफ बारूद जी शोलन जी धप पईंदी जेरे ता माण्हू माई ये नाश केर धोईंदो मां आगे जाता के जी पैदा था सही इन न कयो ओलाई शट अप। किए चवे तो ती कर पंजी बादल के वठी अच। ओके सर ओके मोकिलियो त मो तेरे मुंह में दा पर छा या अल्लाह जमादार चढ़े जी तो के परता ताई दा इतर दाऊ दा एदा इतर दाऊ इतर दाऊ दा एदा इतर दाऊ बंदो पर गंदो। मां तो के गरीब चवां तो बादल त इंसान बणजण जी कोशिश कर। त छा मां इंसान आहियां? ना ही तो इंसान। ओए साईं असां सां ये नाराज थी न ॻाल्हाईंदो कर। असां त तुंहिंजा मेहमान आहियूं ऐं मेहमाननि सां ईअं ॻाल्हाइण सुठो न आहे। तू नाराज थियण जूं ॻाल्हियूं थो करी पर जे मुंहिंजे वस में हुजे त मां तुंहिंजे जिस्म जूं छेतियूं करे छॾियां। छो त तो केतिरनि ई मारुनि खे बे औलाद करे छॾियो, केतिरनि ई मासूम ॿारनि खे यतीम करे छॾियो। काश हिन मुल्क जा ऑफिसर गद्दार ऐं रिश्वतखोर न हुजनि त मां तोखे फाईअ ते चाढ़े पोइ सुकून हासिल कयां। चढ़ंदे त तूं मौत जी टिकीअ ते। बादल मूंखे कानून हथ में खणण ते मजबूर न कर। न न न न न कॾहिं बि कानून खे हथ में खणण जी नाकाम कोशिश न कजांइ। जंहिं बि कानूनदान कानून खे हथ
हथ में खाण जी नाकाम कोशिश कई आहे बादल उन जी जिस्म खे सारे खाक करे छॾियो आहे। मूंखे अफ़सोस आहे त अॼु मां तोखे छॾे थो वञा, पर ज़िंदगीअ में ॿीहर मुंहिंजे साम्हूं न अचिजे, न त उहो तुंहिंजो आख़िरी ॾींहुं हूंदो। मूंखे छो था अगवा कयो? तोखे इन जे लाइ था अगवा कयूं छो जो तूं अमीर पीउ जो पुटु आहीं। मूं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? तुंहिंजो को बि ॾोह कोन्हे, सॼो ॾोह तुंहिंजे पीउ जो आहे। हू शेर खान सां न फिटाए हा, न ई वरी मां तोखे अगवा कयां, छो त मां आहियां बंदो पर आहियां गंदो। बादल खान जी जिंदगी में बादल जे अॻियां को बि सीनो सहाए न सघियो आहे। बादल खान वो हस्ती आहे जंहिंजे मथां परिंदो परवाज़ करण खां कीमईंदो आहे। लॻे थो त तोखे पंहिंजी ज़िंदगी सां प्यार आहे, छो त मां आहियां बंदो पर आहियां गंदो। मां मुक़द्दर जो सिकंदर आहियां ऐं मज़लूमनि जो साथी आहियां ऐं हिन धरती मां जो चौथो आहियां ऐं तव्हां जहिड़नि जो दुश्मन आहियां। त पोइ तूं मरंदे अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 मुझे हथों असांजे विच में ख़ैर बनाईंदो तो जहिड़नि जोधनि खे मां पार ॾिसंदुसि।
अरे वो जुड़े रेगिस्तान है बादशाह अज वरी कंजे खीसे जो खानो खराब करे आयो बड़ा बिशनी छोबा मागो तो बिशनी तो नजर अचा जा बिशनिन के सिंग थींदा आहिनि जा मुखे तू खानदानी बिशनी तो लगी ॾिस जमादार तू मूं जड़े सोने सभा जड़े जवान जी बेइज्जती खराब कर रहे आहीं अरे बेइज्जती थींदी आहे इज़तदारनि जी मुखे इज़त ऐं ज़िलत जे बारे में न सेखार न त कया न ड्यूटी जे केस में अंदर ॼाए जन्म टीप टीप त हाणे तव्हां खे मिलंदी छो जो असांजो बब्बर शेर बादल जेल मां रिहा थी चुको आहे हाणे तव्हांखे कपींदो गढंदव धाणा त ख़बर पवंदव तुंहिंजे हिन कागज़ी शींहं खे इंस्पेक्टर शायद बिलो बणाए छॾियो आहे पर हाणे इंस्पेक्टर शाह जो शर्ब सॼी दुनिया ॾिसंदी छो जो हुन वासीन खे लठ आहे जेको सदियुनि ताईं पंहिंजो वेर न छॾींदो जेको पुट ॾिठो ईंदो तो जड़े लूसी लवाटुनि जे लाइ त जमादार चढो ई काफ़ी आहे हल त थाणे ते तोखे तो अहिड़ा मोचड़ा हणा न छॾींदो साईं घणो मारायोसीं अरे चाची बड़ा जमादार पुरड़ी पेसाई बचंदे कानून का पैसा आयासीं न छॾींदो साईं जमादार चढे खे हर गिटी ख़बर आहे पोयां पवंदो साईं ही नोट के जे मौत जी ज़मानत आहिनि ही नोट एक कानून जे कुंदर जे कंध कपाइण लाइ अमानत आहिनि पर बादल त हमेशह अमानत में खयानत कई आहे मूंखे यकीन आहे त बादल सॼे संसार सां सीनो साहे सघे थो पर कॾहिं शेर खान सां गद्दारी नथो करे सघे शेर खान हिन जुर्म जी दुनिया जो उहो बेताज बादशाह आहे जेको बि शेर खान सां टकराईंदो सो टुकर टुकर थी वेंदो बादल न सिर्फ़ जंग छोड़ण जो बल्कि जंग जीतण जो आदी आहे जल्दी ॿुधा त उहो बदनसीब केरु आहे जंहिं शेर खान जे जीअ खे जलायो आहे उन कमीने जो नालो इंस्पेक्टर शाहिद आहे अॻिते लफ़्ज़ बि न कुझु जाए पर छो तो न कमीने इंस्पेक्टर जो मौत मूं ते कर्ज़ आहे ऐं बादल कर्ज़ खे फर्ज़ समझी पूरो कंदो आहे ही नोट मां उन इंस्पेक्टर जे मथां गौर थो कयां गुड वेरी गुड इन जुर्म जे जहन्नम में सतो जड़ा मुजरम हुजनि त जन्नत बणिजी पवे जहन्नम त मां उन जी ज़िंदगी खे बणाईंदुसि छो त उन कानून जे कुल्हनि ते चढ़ी जुर्म जा बंद करण जा ख्वाब ॾिठा आहिनि पर बादल उन जे ख्वाबनि में उनखे दफ़न करे छॾींदो छो त मां आहियां बंदो पर आहियां गंदो बॉस चइबो इंस्पेक्टर शाहिद जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं आहे शाहिद जे मरण खां पोइ मूंखे यकीन आहे त कानून में एतिरो बहादुर ऑफिसर ॿीहर पैदा करे न सघंदो वञो 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 उन कानून जे कुंदर जे मरण जी ख़ुशी में ज़ुल्म जी बाज़ार खे एतिरो त गरम कयो जो हर तरफ़ वतन परस्त इंसान बाहि जे मच में टच कंदे नज़र अचे ओके
है सिकंदर? सिकंदर, तोखे केतिरा दफ़ा चलियो आहे त आवारा गर्दी न कंदो कर। त छा गुनाह खे ख़त्म करण जो ज़िम्मो सिर्फ़ कानूनदान जो आहे? हरगिज़ न। मां जॾहिं बि हिन धरती ते खून ख़राब ॾिसंदो आहियां त सिर ते कफन ॿधी उन में काहे पवंदो आहियां। कॾहिं तुंहिंजी इहा जज़्बात असांजे खानदान लाइ मुसीबत बणिजी वेंदी। मां पंहिंजे खानदान खे त मुसीबत में ॾिसी सघां थो, पर हिन धरती जे बेगुनाह अवाम जो रत रोटनि ते वहां ते नथो ॾिसी सघां। मां बि वर्दी पाइण वक़्तु कानून जो कसम खयो हो त हिन धरतीअ तां ज़ुल्म जो वजूद ख़त्म कंदुसि, पर अफ़सोस जो कानून सबूत जो मोहताज आहे। जेको मोहताज आहे उहो मज़लूमनि जी कहिड़ी मदद कंदो? बकवास बंदि कर। काश तूं मुंहिंजो सॻो भाउ न हुजी हा त मां तोखे ॿुधायां त कानून छा आहे, हुनजी ताक़त छा आहे। बहरहाल तूं कॾहिं बि कानून खे हथ में खणण जी ज़रूरत न कजे, न त मुंहिंजा हथ तुंहिंजे ॻीचीअ में हूंदा। जेके हथ मुजरिमनि जे गले ते नथा पुछी सघनि, से हथ मुंहिंजी ॻीची ते कीअं पुछंदा? छो त मां बि SSP शहबाज़ खान जो पुटु आहियां। कानून न कंहिंजे पीउ खे ॾिसंदो आहे न कंहिंजे पुट खे। कानून सभिनी लाइ बराबर आहे। बराबर? जेकर कानून सभिनी लाइ बराबर हुजे त हिन धरती ते अगवा ऐं फुरू न थियनि, पर तुंहिंजो कानून सरमाएदारनि ऐं अमीरनि जो गुलाम आहे, पठू आहे जागीरदारनि जो, दुश्मन आहे ग़रीबनि जो। केरा ही तू? मां आहियां बंदो पर आहियां गंदो। तो हिते अचण जी ज़रूरत कीअं कई? मुंहिंजी ज़रूरत तुंहिंजी ताक़त जी मौत आहे। तूं मुंहिंजी ताक़त खे ॾिसी चुको आहीं ऐं ॿीहर मुंहिंजी हिम्मत खे न आज़मा। चुपचाप करे हितां हलियो वञ। हितां हलियो वञा ऐं तोखे ज़िंदा छॾे ॾियां त जीअं तूं कानून जे कात सां मुजरिमनि जा कंध कपींदो रहीं? न, हरगिज़ न। तोखे मारण जो अॼु बादल कसम खयो आहे। मां कानून आहियां ऐं दुनिया जी का बि ताक़त कानून खे ख़त्म नथी करे सघे, पर हर मुजरिम जीअं अॼु तुंहिंजो काटो कानून जे हथां कपजंदो। कपींदुसि त अॼु मां तुंहिंजो कंद। तुंहिंजो जीअण मुजरिमनि जी मौत आहे। मूंखे कसम आहे पैदा करण वारी हस्तीअ जो त मां पंहिंजी ज़िंदगी में ही ज़मीन तबाह थींदे ॾिसी सघां थो। आसमान फाटंदे बर्दाश्त करे सघां थो, पर कंहिं कानूनदान जे हथां कंहिं मुजरिम जो मौत बर्दाश्त करे नथो सघां। मूंखे कसम आहे कानून जो। मां बि हिन धरतीअ तां तो जहिड़े मुल्क दुश्मन जो ख़ात्मो करे छॾींदुसि, छो त तो जहिड़े समाज दुश्मन खे ज़िंदह छॾण हिन धरतीअ सां गद्दारी करणु आहे। बादल खे चैलेंज थो करी।
अल्लाह तोखे जन्नत नसीब कंदो पर कंदू ही कोन।